नादरीन असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल हुसैनाबाद में। हिन स्कूल जो जेको आहे हिकिड़ो ई कमरो आहे, शायदि ही ॻोठाण पंहिंजी मदद पाण ते ठाहियो आहे ऐं स्कूल जी बिल्डिंग न आहे। वधीक असां स्कूल में हलूं था, उस्ताद जेको आहे हिते मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं कोशिशि कंदासीं कुझु ॻोठाणा आहिनि त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं असां। तव्हां हिते केतिरे अर्से खां पढ़ायो पिया? मूंखे साईं हिते 13 साल थिया आहिनि। साईं बिल्डिंग न आहे, कमरो ठहियलु आहे, ॻोठाणनि ठारायो आहे, स्कूल जे के फंड मां ठारायो आहे? साईं इहा मूं पंहिंजी पाण ठारायो आहे, पंहिंजे ख़र्चे ते। ॻोठाणनि जो त कुझु कोन्हे, मूं पंहिंजे पाण ख़र्च ज़ाती कयो आहे। हिकिड़ी SMC हिन मां मिली, बाक़ी 3 सालनि खां SMC मुंहिंजी बंदि आहे। तव्हां घणा ॿार दाख़िल आहिनि हिते? साईं मूं वटि 81 ॿार आहिनि। तव्हांजे वाइद अकेला उस्ताद आहियो, ॿियो केरु तव्हां सां गॾु आहे? अकेलो उस्ताद आहियां। पोइ पटे वारो को चौकीदार? को बि कोन्हे, मां पाण डिसेबल कोटा ते आहियां। अच्छा, पोइ हिते वाला पाणी जो पीअण जो सिस्टम पाणी मिठो आहे कड़ो आहे? हिते जल जो पाणी मिठो आहे, पर उहा सहूलियत न आहे पाणी जी, माना स्कूल जी सहूलियत न आहे। पाड़े में आहे, उतां भराईंदा आहियूं ॿारनि खां। सफ़ाई जेको ॿार कंदा हूंदा पाणी ॿार भरींदा, जो पटे वारो न आहे उहो ई ॿार ई कंदा हूंदा? बिल्कुलु साईं, ॿार कनि था, वीचारियूं नियाणियूं कनि थियूं, ॿार कनि था बसि। पोइ ॿार एतिरा नथा कनि, कमु असांजो न आहे? बसि उहे पंहिंजी पढ़ाई जे शौक़ जे करे कनि था। उन्हनि जो कमु त कोन्हे, चौकीदार जो पटियाले जो कमु आहे, पर उहो सहूलियत न आहे स्कूल में, इन जे करे ॿार इहे कनि था बसि। भला सिंध सरकार या तालीम खाते तव्हां असांखे मिलियो आहे या तव्हां भला कंहिंखे चयो आहे त असांखे बिल्डिंग खपे? साईं बिल्कुलु, असां हर का ॻाल्हि ते जेको आहे सो ॻाल्हि उथारी आहे। TMO वटि, राज़ी ख़ान जमाली वटि ऐं सेक्रेटरी ताईं बि ॻाल्हियूं वयूं, पर अञा ताईं का शइ न मिली असांखे। नंढड़े हिकिड़े कमरे में एतिरा ॿार वेहनि था त लाज़मी ॻाल्हि खे तकलीफ़ हूंदी नी, कीअं था तव्हां हिनखे मैनेज कयो? साईं मैनेज बसि असां वटि बिल्कुलु खोटा फर्नीचर जी बि, असां सीमेंट जूं जेके हिन बजरियूं इहे ठारायूं आहिनि उन्हनि ते ॿार वेहंदा आहिनि ऐं बिल्कुलु बसि ईअं मैनेज करिणो थो पए। छा कयूं, बसि स्कूल जा ॿार त असां मूंखे सिर्फ़ु 30 ॿार पढ़ाइणा आहिनि, पर 81 ॿार आहिनि वटि स्कूल में। तकलीफ़ बि ॾाढी आहे, पर छा कयूं। तव्हां पाण हितां हिन ॻोठ जा रवासी आहियो? जी बिल्कुलु साईं, मां हिन ॻोठ जो रवासी आहियां। इन करे तव्हां चाहियो था माना जो पढ़ाई जो सिलसिलो जारी रहे? बिल्कुलु जारी रहे, छो जो करे हिन स्कूल जे करे मूं पंहिंजे ज़ाती ख़र्च मां प्लाट बि वरितो आहे, त हिन में मिली वञे बिल्डिंग मिले त मां उन पंहिंजे प्लाट में ठाराईंदुसि। तव्हां असांखे को बैत ॿुधायो? सबक पहिरियों जेॾो तुंहिंजो ना साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठी सी पन ॿोड़े पाताल में पहिर तारी तूं जेकर अची मूं त मेरे मान ला जेके वंज जान सो तारी तगे तुंहिंजे लत जे लतीफ़ चए त वट कमी कान अदल छटा न को फेरो कुंज फज़ल जो जेॾो तुंहिंजो ना बाजब ॾेई मंगा जे रे थंबी रे थोड़ी तू छपर तू छा कुॾाड़ो का तोखे मालूम सब का। जी नाज़रीन, तव्हां ॾिसो पिया थी जो कमरो ठहियलु आहे, इन जी छित जेका कची आहे, गाडर पियल आहिनि ऐं हुन पोइ लकड़ा पियल आहिनि, कीड़ियूं पियल आहिनि ऐं हिते स्कूल में जेका पढ़ाई तमामु ॿार होशियार पढ़ाई में ऐं होशियार बि आहिनि, पढ़ाई बि हले पई, पर हिकिड़ो त नंढो कमरो हुजण जे करे परेशानी आहे। उन सिवा हिते नियाणियूं पढ़नि थियूं, वॉशरूम न आहे, वॉशरूम जे करे बि हिननि खे नियाणियुनि खे तकलीफ़ आहे।